अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। बांदी अमा सिजावल ख़ान जी ख़बर शामिल कंदासीं। नवाब शाहवासी प्रेमी जोड़ो रमशा सियाल ऐं सलमान जट नेशनल प्रेस क्लब बांदी पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे प्यार जो पणो कंदड़ रमशा सियाल चयो त मुंहिंजा वालदेन मूंखे ज़बरदस्ती पोड़े शख़्स सां पैसनि जी लालच में अची मुंहिंजो वालिद शादी कराइण पियो चाहे, पर मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां सलमान जट सां नौशेरो फ़िरोज़ जी अदालत में निकाह कयो आहे। प्रेमी नौजवान सलमान जट चयो त असांखे जावेद सोलंकी, परवेज़ अवान, शहज़ाद सियाल, एजाज़ सियाल, ग़ुलाम मोहिउद्दीन सियाल ऐं ज़ुल्फ़कार सियाल ऐं सगीर हुसैन हलो ऐं ॿियनि मां जान जो ख़तरो आहे। ज़ुल्फ़कार सियाल मूं ते कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। रमशा सां रज़ा ख़ुशीअ सां शादी कई आहे। हाणे मथे ॼाणायल जवाबदारनि मां जान जो ख़तरो आहे। मूंखे ऐं मुंहिंजी ज़ाल खे कुझु बि थियो उन जा ज़िम्मेवार मथे ॼाणायल जवाबदार हूंदा। ऐं प्रेमी जोड़े रमशा सियाल ऐं सलमान जट DIG नवाब शाह SSP नवाब शाह IG सिंध खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे जीअं असीं पंहिंजी ज़िंदगी सकून सां गुज़ारे सघूं।